अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रोग्राम सना खान मुस्तफ़ा में अवां खे हिकु चकर ॿिया चवण तरीक़ा मां तव्हांजो पंहिंजो एहतिशाम अफ़ज़ल मूंखां गॾु आहे सम्झो नाम में वारो सना खान मुस्तफ़ा जनाब शाहनवाज़ अली कादरी साहब। असांजो ॻाल्हि ॿोल जारी आहे। अच्छा इहो ख़ुदि ख़ुदा थो तरीक़ो ॿुधाए, इहो ख़ुदि ख़ुदा थो तरीक़ो ॿुधाए, अमर जे अॻियां तूं अदब सां ॻाल्हाए, इहो ख़ुदि ख़ुदा थो तरीक़ो ॿुधाए। अमर सां जेके विढ़नि था से माण्हू घिटिन ऐं ओॾनि ते रुलनि था से माण्हू रुलनि था से माण्हू, अहिड़नि खे थो मालिक दरनि ते पिनाए, इहो ख़ुदि ख़ुदा थो तरीक़ो ॿुधाए, इहो ख़ुदि ख़ुदा थो तरीक़ो ॿुधाए, अमर जे अॻियां तूं अदब सां ॻाल्हाए, इहो ख़ुदि ख़ुदा थो तरीक़ो ॿुधाए। चवे भी जावेद अमर कई सदाई, बच्चों ते ही शायर पूरी थी दुआई, पूरी थी दुआई, मूंखे ॾिस त मालिक छॾियो रंग लाए, इहो ख़ुदि ख़ुदा थो तरीक़ो ॿुधाए, इहो ख़ुदि ख़ुदा थो तरीक़ो ॿुधाए।